जी, असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं बुल्ली शाह करीम जी रेवेन्यू ऑफ़िस में। काफ़ी टाइम खां ही रेवेन्यू ऑफ़िस ठाही वई आहे, पर अञा बि हिन जो जेको कमु मुकमल नाहे थी सघियो, जंहिंजे करे रेवेन्यू डिपार्टमेंट हिते मौजूदु न हूंदो आहे। रेवेन्यू डिपार्टमेंट खे बुल्ली शाह करीम जी सिविल इस्पताल वटि आर्ज़ी ऑफ़िस ॾिनी वई आहे, पर बदकिस्मती सां चवणो थो पवे त हिते इंतिज़ामिया जी नाअहली जे करे हू ऑफ़िस बि वीरान पियल आहे। मुख़्तियार कारखां समेत एससी ऐं तपेदार हुते मौजूदु न हूंदा आहिनि। जेको हिते जो ग़रीब मिसकीन माण्हू आहे, उहो टंडो मोहम्मद ख़ान लाइ कमकारनि जे लाइ वेंदो आहे। ऐं तव्हांखे ॿुधायां त हितां टंडो मोहम्मद ख़ान खां काफ़ी जेको ग़रीब मिसकीन किरायो भाड़ो ख़र्च करे उते पहुचंदो आहे, त उते बि रेवेन्यू डिपार्टमेंट उनखे न मिलंदो आहे, जंहिंजे करे हिते जा माण्हू सख़्तु परेशान थी चुका आहिनि। अचो त हिते जे रवासियुनि ऐं हिते जे शहरियुनि खां पुछूं त हुनजो छा चवणु आहे ऐं इहे ऑफ़िसूं न हुजण जे करे हू केतिरनि तकलीफ़ुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। जनरल मुशर्रफ जे दौर में जॾहिं असांजो ज़िलो अनाउंस थियो, उन खां वठी जेके बि हिते तेलके ऑफ़िसूं आहिनि से असां वटि न आहिनि। उन जो इहो कारण इहो आहे त हितां खां वधि में वधि ग़रीब मिसकिन माण्हू जेके माना एतिरे क़दुरु परेशान हूंदा आहिनि, जिन वटि किरायो बि न हूंदो, उन्हनि खे टंडो मोहम्मद ख़ान वञिणो पए थो। रेवेन्यू डिपार्टमेंट जेको आहे, असिस्टेंट कमिश्नर आहे, मुख़्तियार कार आहे, ऐं असांजूं जेके बि तेलके जूं ऑफ़िसूं आहिनि उहे सभु टंडो मोहम्मद ख़ान में आहिनि। ऐं तेलके जी बदकिस्मती इहा आहे जो उन्हनि खे को बि गवर्नमेंट जे तरफ़ां रिलीफ न पियो मिले। हिते ऑफ़िसूं मुक़ररु कयूं हुयूं, जंहिंमें मुख़्तियार कार ऑफ़िस हुई ऐं पंहिंजो ज़राअत जी ऑफ़िस हुई ऐं मुख़्तलिफ़ जेके तालुके जूं ऑफ़िसूं हुयूं से हिते मुक़ररु कयूं हुयूं। उन मां को बि अमल न थियो। उहे जेके ऑफ़िसर आहिनि सभु टंडो मोहम्मद ख़ान रहनि था। ऐं हिते कॉलेज आहे, उहो अधूरो कॉलेज रहियो पियो आहे। ऐं हुन कॉलेज जी जेका छित आहे किरण में आहे। 2005 खां जेको मुख़्तियार कार जी ऑफ़िस जो बुनियादु रखियो वियो, उहो बुनियादु अहिड़े तरीक़े सां ठेकेदार रखियो जो अॼु ज़बून थी वियो आहे। ऑफ़िस मुकमल न थी, पर हू सफ़ा जेको सो डैमेज थी वियो आहे। ज़रूरत हिन ॻाल्हि जी आहे त सिंध गवर्नमेंट समेत DC टंडो मोहम्मद ख़ान ऐं वस वारनि खे घुरिजे त रेवेन्यू ऑफ़िसनि समेत बुल्ली शाह करीम तहलके में जेके बि सरकारी ऑफ़िसूं आहिनि उहे खोलियूं वञनि, जीअं हिते जे ग़रीब मिसकीन आवाम खे रिलीफ मिली सघे।